ख़बर शामिल कयूं था घोटकी खां। घोटकी सिंध मला यूथ फोरम तरफ़ां मलाहन जे आलमी ॾियारो 21 नवंबर ते छतो मीराणी खां प्रेस क्लब घोटकी ताईं रैली कढी वई। तफ़सील मूजिब घोटकी मलाहन जो आलमी ॾियारो 21 नवंबर मल्हायो वियो, जंहिं में सिंध मला यूथ फोरम ज़िले घोटकी तरफ़ां मोटरसाइकिल ऐं कारुनि जी शानदार रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि खे अजरक ऐं टोपी जा सक़ाफ़ती वेस पातल हुआ। रैली स्टेशन रोड मीराणी महले खां मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदे प्रेस क्लब घोटकी ताईं पहुती, जिते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त असीं मलाह सिंध जी क़दीमी बिरादरी आहियूं, जंहिंजी सुञाणप मोरड़ो मीरबार आहे ऐं असीं कलाची शहर जा वारिस आहियूं, जंहिं में सिंध मलाह यूथ फोरम ज़िले अॻवान शाबान मलाह, सिकंदर अली मीरबार, अब्दुल लतीफ़ मीराणी, ज़ाहिद अमीन मीराणी मीरबार, वॾेरो रज़ा मोहम्मद मीराणी, ग़ुलाम मोहम्मद मीराणी, उस्ताद मोहम्मद हसन मीराणी, ग़ुलाम यासीन मीराणी, वज़ीर मीराणी, वॾेरो इम्तियाज़ मीराणी, सैफुल्ला मीराणी, सैयद यासीन मीराणी, कामरेड सुधीर अहमद मीराणी, आसिफ अली मीराणी, कामरेड अकरम थईम, कैसर अली मीरबार, गुलशान मीराणी, जुनैद मीराणी, सद्दाम मीराणी ऐं वॾे तादाद में शिरकत कई।